नाज़रीन, कराची में सिंध सरकार पारां कोरोना वबा खां बचाव लाइ वैक्सीन सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था अल्ताफ़ चना जी हीअर। नाज़रीन, दुनिया के केतिरनि ई मुल्कनि समेत पाकिस्तान में भी SOPs ते अमल न थियण सबबि कोरोना जहिड़े मूज़ी मर्ज़ में इज़ाफ़ो थी रहियो आहे। हींअर असीं मौजूद आहियूं कराची जे इम्यूनाइज़ेशन सेंटर ते, जिते 40 सालनि खां वधीक उमिरि जे माण्हुनि खे कोरोना वायरस जे बचाव खां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान तरफ़ां मुफ़्त वैक्सीन कई पई वञे। अचो त अमले सां ॻाल्हि ॿोल कयूं त रजिस्ट्रेशन जो छा तरीक़ेकार आहे। शुरूआत में जेका असां मरहलो हुयो उन में असां 60+ में जेके असां सिटीज़न हुया उन्हनि खे असां वैक्सीन कयूं पिया। उनजो प्रोसीजर इहो त उन्हनि खे हिकिड़ो 1166 ते मैसेज करिणो हो, जंहिंखां बाद नादरा मां कोड अचे पियो। कोड खां बाद उहे हिते असांजा डॉक्टर्स वेठे आहिनि, उन्हनि खां पंहिंजी वाइटल चेकअप कराईंदा। जॾहिं उहा क्लियर थींदी त पोइ डेटा एंट्री थींदी। इन खां बाद असांजा वटि 4 वैक्सीनेशन जा बूथ ठहियल, उतां उनखे वैक्सीन लॻंदी। असां जेको वैक्सीन लॻायूं पिया उहो साइनोफॉर्म वैक्सीन आहे, जंहिंजा 2 डोज़ हूंदा आहिनि। फर्स्ट डोज़ लॻंदो आहे, उनखां बाद असां उनखे कार्ड ठाहे ॾींदा आहियूं। दैन 21 ॾींहंनि खां बाद सेकेंड डोज़ लॻंदो आहे। इन खां बाद रिसेंटली जेको NCOC जो मीटिंग थियो, जंहिंमें इहो डिसाइड कयो वियो त 60+ खां हाणे हेठि जेको आहे सो एज लिमिट रखी वई आहे, जंहिंमें 40+ जा बि सिटीज़न शामिल आहिनि। अगरि कोई आहे जंहिं वटि पंहिंजो कोड नथो मिले, उन्हनि जे लाइ इहा लेनेंसी आहे तो असां उनके इतने कोड भी जनरेट कर ॾियूं था। जो वैक्सीन लगाने आ रहे हैं सेंटर्स पे, वो जन बातों का ये ख्याल रखें कि जब वो आ रहे हैं उस दिन उनको ख़ास तौर पे कोई खांसी, नज़ला, ज़ुकाम नहीं हो, बुखार नहीं हो, किसी किस्म का कोई इन्फेक्शन नहीं हो, वो कोई एंटीबायोटिक नहीं ले रहे हों, और कोई उनमें ब्लड ट्रांसफ्यूजन पिछले 3 महीनों में नहीं हुआ हो, और उनको कोई कीमोथेरेपी उस वक़्त नहीं चल रही हो, और हामला औरतें अभी हम उनको नहीं लगा रहे हैं। जो ब्रेस्ट फीड कर रही हैं औरतें, उनको भी हम नहीं लगा रहे हैं। और ये उनको जब आने से पहले, वो अभी तो रमज़ान है तो कम से कम सहरी अच्छी की हुई हो, वरना अदरवाइज़ रमज़ान नहीं है तो नाश्ता वाश्ता वो कर आएँ। और वैक्सीन लगाने के लिए ज़रा और सहूलत के लिए ये उनसे रिक्वेस्ट है कि वो लूज़ स्लीव्स की कपड़े पहन कर आएँ, ताकि उनको वैक्सीन लगाने में वैक्सीनेटर को कोई दिक्कत नहीं हो, प्रॉब्लम नहीं हो। हम कुछ क्वेश्चंस पूछते हैं रिगार्डिंग उन्हें कोई कमोबैट्स है या नहीं, जैसे ब्लड प्रेशर चेक करना, वाइटल्स वगैरह सब चेक करके इसके बाद फिर यहाँ से हम एंट्री करवाते हैं। नादरा की रजिस्ट्रेशन होती है, फिर इसको हम मूव करते हैं वैक्सीनेशन के लिए। अगर कोई उसके बाद हम 30 मिनट्स तक वेट करवाते हैं। हमारे पास पोस्ट वैक्सीनेशन एरिया भी है, तो उसमें हम ऑब्जर्व करते हैं। अगर 30 मिनट्स में कोई रिएक्शन नहीं होता, फिर हम उनको मतलब कि जाने के लिए हम कहते हैं। नाज़रीन, तव्हां हिननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु हुयो त वैक्सीनेशन कराइण खां पहिरियां तव्हांखे रजिस्ट्रेशन वारे अमल खां गुज़रणो पवंदो। रजिस्ट्रेशन कराइण जो तरीक़ेकार हीअ आहे त पंहिंजे मोबाइल में वञी राइट मैसेज में शनाख्ती कार्ड नंबर लिखी 1166 ते मोकिले छॾियो। कैमरामैन जावेद अहमद खान सां गॾु अल्ताफ़ चन्ना, मेरान न्यूज़, कराची।